इंसानियत का कातिल, इंसानियत का कातिल, We want justice. We want justice. We want justice. रिमशाजा कातिल केतिरा बि बाज़ार हुजनि कानून सभिनी जे लाइ हिक जहिड़ो हुजे। छा खैरपुर में बीठो निज़ाम असां सभु जेको आहे सो ख़ामोशी सां बर्दाश्त कंदासीं? इहो थी ई नथो सघे। बेगुनाह घर ठाता वञनि था। बाक़ी जेकॾहिं को बाज़ार आहे